औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रमज़ान मुबारक जी ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजो मौज़ू आहे रोज़े जा अहकाम, जंहिंजी चौथी नंबर नशिस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां मकरूहात बयानु कंदासीं, उहे शयूं जेके रोज़े में मकरूह आहिनि। उलमा इन्हनि जी तमामु कुझु तादाद लिखी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ शयूं लिखियूं आहिनि। सभ खां पहिरीं मकरूहात में जेका शइ अचे थी उहा इहा आहे त घर वारी सां जमा खां अलावा कोई मस करणु शहवत जी नज़र सां, इहो मकरूह आहे। मसलन चुमी वग़ैरह ॾियणु या टच करणु, सुरमो विझणु, उन ई सूरत में जॾहिं उनजो असरु हलक ताईं पहुचे त मकरूह आहे। हमाम में वेहणु जेको ज़ोफ़ जो सबबु थी आहे, यानी ज़ईफ़ी जो सबबु थी आहे, हूअं ई हमाम में घणो वेहणु मकरूह आहे, पर रोज़े जे लाइ यानी रोज़े जी सवाब जी घटिजाई जो मूजिब थिए थो। खून जो कढणु जॾहिं ज़ोफ़ जो सबबु थिए। नक में दवा जो विझणु मकरूह आहे। ख़ुशबूदार बूटी सूंघणु मकरूह आहे। बदन ते आलो कपिड़ो पाइणु, ख़ातून जो पाणी में वेहणु ऐं जामिद शइ सां यानी पाउडर वग़ैरह सां डूश कराइणु मकरूह आहे। असां गुज़श्ता नशिस्त में मुफ़्तलात में बयानु कयोसीं त पाणियाठ वारी शइ सां अगरि डूश कयो वेंदो त उहो मुफ़्तलात में वेंदो, अगरि पाउडर वग़ैरह सां डूश करायो वञे त इहो मकरूह आहे। ॾाठ कटराइणु, आली काठी सां ॾंदणु ॾियणु, अबसन गुरड़ी करणु यानी फुज़ूलन बग़ैर वज़ू जी नियत खां बग़ैर थधाइण जी ख़ातिर गुरड़ी कंदो रहे, इहा गुरड़ी करण बि मकरूह आहे। शेरो शाइरी करणु रोज़े जी हालत में बेनवाने ज़ातन मकरूह आहे, लेकिन उन में जा कुझु मवारद ख़ारिज आहिनि, जंहिंमां अहल बैत अलैहिस्सलाम जी मदह ऐं उन जी मरसियागिरी में अगरि शाइरी कई वञे त उहा मकरूह न आहे। फुज़ूल कमु करणु यानी जेको बि फुज़ूल कमु जंहिंजो को बि मक़सदु न आहे उहो कमु करणु मकरूह आहे। उन खां पोइ आख़िरी नंबर ते जेको लिखियो अथनि उहो आहे त ज़िक्र इलाही खां गाफ़िल रहणु मकरूह आहे। ऐं कुझु शयूं उलमा लिखियूं आहिनि जेके बिज़ातन हराम आहिनि ऐं रोज़े में मकरूहात में उन्हनि खे इन नवान सां लिखियो अथनि त उहे रोज़े में घटिताई जो सबबु थियनि थियूं। उन्हनि मां कूड़ ॻाल्हाइणु, हसद करणु, ग़ीबत, गार ॾियणु, छेड़ो करणु, इहे ज़ातन इहे फ़ेल हराम आहिनि, लेकिन हराम उन सां गॾोगॾु इहे रोज़े में मकरूह आहिनि। रोज़े में मकरूह हुजण जो मतिलबु छा आहे? मतिलबु इहो आहे त रोज़े जे सवाब में घटिताई जो सबबु थियनि था। इंशाअल्लाह असां अॻी नशिस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम।